शाह मोहम्मद शाह साहब के तशरीफ आवरी पे उनके इस जज्बे को सराहते हुए ये फैसला किया है कि अवामी तहरीक 27 अप्रैल के अपने हड़ताल के फैसले को तब्दील करती है और अवामी तहरीक अब 30 अप्रैल को आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी के मुश्तरका कॉल के तहत सिंध भर में सैटरडे 30 अप्रैल को कंदकोट से लेकर कराची तक और नंगर पारकर से लेकर वाही पांदी तक सिंध के तमाम रास्तों, तमाम सड़कों, तमाम गलियों, तमाम दुकानों, तमाम कारोबार, तमाम स्कूलों, तमाम कॉलेजेस, तमाम तैलीमी और कारोबारी इदारों को बंद करने का ऐलान करती है और आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी को और सिंध के लोगों को यकीन दिलाती है कि सिंध के नेशनलिस्ट सिंध के जिंदगी और मौत के मामले पे मुश्तरका तौर पर अपना किरदार अदा करेंगे और सिंध के लोगों को मैं अवामी तहरीक के सदर और एक कारकुन की हैसियत से अपील करता हूं कि सिंध में 27 अप्रैल को पत्ता भी नहीं हिलना चाहिए, 30 अप्रैल को। और मैं 30 अप्रैल को सिंध के तमाम लोगों को गुजारिश करता हूं कि यह सिर्फ नेशनलिस्टों का मामला नहीं है। 30 अप्रैल सिंध की कौमी गैरत, सिंध की पहचान, सिंध की हजारों सालों की तारीख के तशख्खुस के इम्तिहान का दिन है। तव्हांजे जरिए आओ सिंध जे समूरन माण्हुनि खे गुज़ारिश थो कयां त 30 अप्रैल ते तव्हां इन मां सिंध जा माण्हू, सिंध जे मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ साथियो, मज़हबी तंज़ीमुनि सां ताल्लुक़ रखंदड़ साथियो, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चैम्बर ऑफ कॉमर्स ऐं वापारनि जी तंज़ीमुनि सां ताल्लुक़ रखंदड़ दोस्तो ऐं ट्रांसपोर्टर साथियो, हिन पुरअमन हड़ताल में 30 तारीख़ तव्हां इहो साबित कयो त सिंध गिदड़नि कोन खाधी आहे। सिंध चंद गद्दार वॾेरनि जे इक़्तिदारी सियासत वटि गिरवी रखियल न आहे। सिंध आसिफ अली ज़रदारी ऐं काइम अली शाह ऐं इशरतुल इबाद जी घर जी मिल्कियत न आहे जंहिंखे हू पंहिंजनि मफ़ाद परस्त मफ़ाहमती सोकाल्ड सियासत जे नाले में दाव ते लॻाए छॾीनि ऐं परॾेही एजेंडा तौरु ऐं इस्टेब्लिशमेंट जे ऐं दहशतगर्दनि जे एजेंडा तौरु ऑफिशियली डिक्लेयर कनि त सिंधी पंहिंजे वतन में अक़लियत में आहिनि। असीं ॿुधाइणु चाहियूं था 30 अप्रैल ते आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी ॿुधाइणु चाहे थी जसकम ऐं सेव सिंध मूवमेंट ऐं सिंध यूनाइटेड पार्टी ऐं अवामी तहरीक ऐं JUI ऐं STP ऐं GSN तहरीक ऐं ॿिया समूरा क़ौम परस्त तंज़ीमूं, फर्द ऐं सिविल सोसाइटी ॿुधाइणु चाहे थी त सिंधी माण्हुनि जीअं असांजे आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी जे सरबराह टियोरी कराची प्रेस क्लब में कयल प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त हीअ हड़ताल दरहकीकत क्लाइमेक्स न आहे, इब्तिदा आहे उन डिघी मरहलेवार जदोजहद जो जंहिंमें आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी हिन हड़ताल खां पोइ 30 अप्रैल जे गॾियल इजलास में आईंदे जी जदोजहद ऐं हिकमत अमली तय कंदी। ऐं आउं मुतालबो थो कयां अवामी तहरीक जे सदर जी हैसियत सां त काइम अली शाह हेसिताणी घरशुमारी में कयल रिगिंग ऐं उन घरशुमारी में रिगिंग में मुलविस माण्हुनि खे सस्पेंड न करे सघनि ऐं उन्हनि ख़ामियुनि खे दुरुस्त न करणु ऐं कराची में जेका धांधली कई वई आहे उन जे ख़िलाफ़ एक्शन न खणण जे मंजता तौरु काइम अली शाह रिज़ाइन करे सिंध हुकूमत जो कैबिनेट रिज़ाइन करे पीपुल्स पार्टी जे सिंध हुकूमत जे कैबिनेट ते अवामी तहरीक अदम एतमाद जो इज़हार कंदे उन्हनि खे शामिल थी सम्झे दहशतगर्द टोले जे हिन साज़िश में जंहिंमें सिंधनि खे अक़लियत में तब्दील करणो आहे। तंहिंजे करे अॼु तव्हांजे ज़रिए असीं 30 अप्रैल जी हड़ताल में पंहिंजो पाण खे उनजो शरीक सफ़र सम्झूं था ऐं इंशाअल्लाह 30 अप्रैल ते पंहिंजे ॿियनि साथी पार्टियुनि जे हर कारकुन ऐं हर अॻुवान सां गॾु सिंध जे हर घिटी ऐं चौक ते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक ऐं SST ऐं असांजे समूरनि ब्रादर मुआज़िन जा कारकुन शाना बशाना हूंदा। ऐं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे साथियुनि साईं जलाल महमूद शाह साहिब खे, असांजे कन्वीनर खे ऐं साईं बशीर ख़ान कुरैशी साहिब खे ऐं पलीर साहिब खे ऐं शाह महमूद शाह साहिब खे त उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि।